जान बदान जम जान बदे झो ओरो दादी बदे लखीरी लोटी लखल दी जोनी पर हूं दी इसका अला बुझी जीन बिगनी न को नालो रब जो न थाना गिने खिलाई ने दीतियो अजल तो रात पलनी मुधो ना बोरन सही सारे चले जब हाजीदा थोड़ा मिसाला तो ही तने किसे खणी का जरूरत ना खुद की तो ही ते जो किस्सो जो समझे त हजूर पाक जे शहर जे बारा की यहूदी जो शहर हो ज़ालिम 12 महीनन में 12 खरार खाईंदा आहिनि खाधे तो अरवा ही चढ़ियल हिकिड़े साल में खरार खुटी पियो ज़ाल चवण लॻे साले कंहिंखे सवाल कंदे चरण का सलाह ॾे जे पूरी करे मां ज़ैफ़ा छा कंदुसि तोखे करिणो आहे जॾहिं सलाहगार आहे तूं सलाह ॾे जे मुंहिंजी सलाह को न वठंदे जे मां बिल्कुलु तुंहिंजी सलाह वटि जे मुंहिंजी सलाह वठे त अब्दुल्लाह जो पुटु मोहम्मद नाले माजिद में वेठो थी अल्लाह ताला खणी वञे अनु पढ़ाया त अमृत खे उमिरि खोड़े जेतिरे हयाती आहे मोहम्मद खे जादूगर फरींदा ईअं चवंदा ते ज़ात जली आहे रोज़ानो रोज़ माई जो इहो पिचको हुनजी इनकारी त हो पाण फाकिया थो काटे असांखे ॾींदो अंतज़ाल जे चवण ते अनु बि वञी बाक़ी बचो रोज़ानो वञे खुटंदो ज़ाल जे चवण ते अन दाणा खणी रवानो थियो आहे मदनी वेठो कचहरी कयूं ॿाहिरां अची बीहो हज़ूर पाक निहारे चवण लॻो ऐ ग़रीब कीअं आयो आहे तॾहिं बि मज़ाक करण लॻो साईं मरे ज़ाल जे चवण ते लॻायो उन खुटी पिया पूरो करे ॾे इन लफ़्ज़ लिखा बि मोहम्मद नफ़रत न आती आहे ॾिसो सोने जी तालीम ते ॾिसो चवण लॻो ऐ ग़रीब हेॾे आहे अनु हुन जे हथ ते हो मदनी मथा हथ घुमाए चवण लॻो ऐ ग़रीब अन में गॾाए वञी भरती कर मारा खरार बगुणियूं मथे थींदई जे कब बगुणियूं मथे थियणी कंहिं ग़रीब खे जेको वेठो वेठो हुजे तूं पंहिंजी पाछी पूरी करे रखो मुंहिंजी त पूराए करे वरी बगुणियूं मथे थो ॾे पियो आयो मोटी ज़ाल पुछा कर लॻे ख़बर ॾे पढ़ाया 4 रंग ॿियो त कुझु न खे छड़ो हथड़ो घुमाए अरे चई पई मां न लही न तोखे ख़बर आहे इहो मोहम्मद जो हथड़ो इहो मौला जी ज़ात जो हथो गॾाए वञी भर्ती कर जे मोहम्मद जो कौल ग़लत वञे त मूंखे फांसी ॾिवा जीअं सोणे फरमायो तीअं थियो 12 ख़राब बगुणियूं मथे थियूं दिलि में ख़्याल आहे त इनी जलो ग़रीब कोन्हे इहे ॿई गुणियूं इनी खे छो न ॾिया जे दुआ बि कई आहे अंधो तरी बि न सम्झे पियो त ॾातार खे तूं अंधा कीअं थो ॾे जेको दुनिया खे थो ॾे पियो दरवाज़े ते रखी ॿई गुणियूं आवाज़ कर लॻो मदनी निकिरी चवण लॻो ऐ ग़रीब तव्हांजो मतिलबु न थियो छा जे साईं जो मतिलबु थियो पर फी सबीला मां बगुणियूं तोखे ॾियण आयो आहे मूंखां वठि चवण लॻा त मां वटि वेलो आहे मां वटि वेलो आहे मुंहिंजे शहर में घुमाए मथां को वेलो वेठो हुजे उनखे ॾे मूंखे न खपनि मोमिनो जेके मोहम्मद जा सोहबत त वरी उन्हनि जा वरी असर बि ओड़ा हूंदा तोखो में तासीर सोहबत असर मोमिनो जंहिंजे दरवाज़े ते वञे गुणियूं खणी निकिरी ॿ कटे जा निकिरी चएता वेलो आहे अॻिला ॾींदो वेले वारो सॼो शहर घुमा लॻो त मोमिनो कंहिं न वरिती उहो यहूदी चवण लॻो 11 खरार हुया 12 खरारे जे लाइ मां हीरा कदो अचां पियो हिते ॿ कटे जा निकिरी था चए असांखे वटि वेलो आहे अॻिला ॾींदो वेलो चओ त मोहम्मद जो दीन सचो मज़हब सचो आहे असां वारो कूड़ो आहे
वो यहूदी छा चवण लॻो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह मोमिनो सॼो शहर यहूदियुनि जो मुस्लमान थियो हाणे उहे त यहूदी आहे असली मक़सद मिसाल असां मोमिननि वटि 20 बि खरार हूंदा 30 बि हूंदा ऐं जो पुछा कंदे वॾी राति कुझु हेल थी जे जाफ़र क़ुर जो कदम कुझु कीअं खाइयो कुझु थोक थिए कुझु कहाणी थी 20-29 खरार घर में आया मोमिनो महबूब मदनी जो इक़रार आहे मुहम्मद जी हशमला ते वई मोमिनो मूंखे ॿुधाए जाए मुहम्मद खां अलॻि हुजे हा त इन खे मंज़िल मिले हा कॾहिं न मिले छो मिली मुहम्मद सां मिलियल ई उहा कठे ई मुहम्मद सां मुंहिंजा महबूब तूं नाले न लाहे त मुंहिंजो अर्श पाक हले न हो छा पाको छा हो त महबूब जी जुती जो इहो अदब महबूब खे इहा इज़त आहे मदरी खे इहा इज़त आहे छा थो चए अरे छाजे लाइ उहे ॻाल्हियूं विसरी गई न को संगत न साथी न को संगत न साथी वो ऐं कॾहिं कजरी छा विहाई पालका हितो हल ॾेखारी हथ खणी न किती इबादत रब जी ख़ुदा जी ज़ात जो कसम हारान ऐं खचण जो हंध इहो त अॻियां कुझु बि कोन्हे छा विहाई पालका हितो हल ॾेखारी हथ खणी न किती इबादत रब जी न कान की बाब बई पोइ बात फणी रखियल जॾहिं वल रखां विछड़ी जो भन बि जटा न कई जो भन बि जटा न कई आया पीराई जा पार उस बाकी न अमर में आया निसार जोत जगाई की न की सुठे न लधई सार इन जो मतिलब असली हुआ त जवानी में मौला खे संभारे आन गंदलिया उस बाबी कम न कनि ॾकंदो अचे हेठियूं मथियूं खाई वञी बूदकिन में पियो पहुचंदो वरी दादा मां तौबा था थियो कहर पवे हाणे छा थींदी हाणे सॼो ज़ेब ज़ीनत सॼो वई बाक़ी हाणे तूं छा कंदे तौबा तुंहिंजी छा कंदी जो भन बि जटा न कया पीराई जा पार उस बाकी न अमर में आया अछावार जोत जगाई की न की सुते न लधी सार मलकल मौत मारिया हथा लखे लख हज़ार पर मिरे चवंदा यार त रखियल फिलहाल ई फौत थियो 80 साल हिन ॿोल खे गुज़रियो आहे अञा बि मथे महबूब उन वक़्त में ॾिसी चयो त क़यामत लॻी आहे छा थो चए कल टमाटर को बेगाना टमाटर को बेगाना आया आखिर तक ज़माना टमाटर को बेगाना टमाटर को बेगाना आया आखिर तक शोर मचाया हर हैरानी पंज जगह पंजनि जा वात पंजनि हा खलक खलक शोर मचाया हर हैरानी अजीब न बने कार दुनिया के जवानी हो अजीब न बने कार दुनिया के जवानी हर को थी से
अंदर खोज लगाई दिल समझा है जबानी रखे अंदर खोज लगाई बाबा दिल समझा है जबानी रखे अंदर खोज लगाई करते पूरो कन्या हो सलाम पर माया माली अरे दुनिया नहीं जाते कई जान रोशन दरवेश खाते थे दुनियादार कन्या हो सलाम पर माया माली खाली से मुखाली रतन दुनिया